सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो आहे, जंहिंमें जमयत उलमा इस्लाम जा उलमा किराम ऐं उलमा देवबंद सां वास्तो रखंदड़ उलमा किराम हिन जलसे में शरीक थिया आहिनि। छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे बयानु करणु असांजो ईमान आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको मोहबत नथो रखे उहो मोमिन ई कोन्हे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाहु तबअन लिमा जिअतु बिही, तेसि ताईं मोमिन नथा थी सघो जेसि ताईं मुंहिंजे हुक्मनि ते न हलंदो। ॿी हदीस में फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब इलैहि, एसि ताईं मोमिन नथा थी सघो जेसि ताईं तव्हांजी मासां मोहबत अबे खां अम्मा खां पूरी दुनिया खां वधीक न थींदी, तेसि ताईं तव्हां मोमिन न आहियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत रखणु ईमान जो जुज़ो आहे। ईमान कामिल तेसि ताईं न थींदो जेसि ताईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी तस्लीम न कयो वेंदो। उन सां गॾोगॾु ख़ैर पुरजा बि हुया। रोड महांगाई जेका करे आवाम जी चेल चिवी करे छॾी अथनि, त उहे हिन वक़्तु हुकुमरानी जे लाइक़ु न आहिनि। ना अहल ऐं नालाइक़ हुकुमरान आहिनि जिन आवाम जी चेल चिधी करे सघी। ॿुधण में अञा अचे पियो त बिजली बि महांगी थिए पई, गैस बि महांगो थिए पियो, गेह बि महांगो थिए पियो, खंड बि महांगी थिए पई। इहो न्यो पाकिस्तान आहे जंहिंजो नालो रियासत मदीना रखियो आहे। रियासत मदीना इहा आहे जो हज़रत अली साईं वटि ताज़ी नाफ़िज़ फरमाए जीअं ग़रीब सुकून सां निंड करे सघे। उन्हनि खे घर ठाहे ॾिना वञनि ऐं जिन खे नौकरियुनि खां लाथो वियो आहे उन्हनि खे बहाल कयो वञे ऐं नयूं नौकरियूं पैदा करे ग़रीबनि खे रोज़गार फ़राहम कयो।